नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के लाहौर मां खबर ॾींदा हलूं त नेब लाहौर ख्वाजा आसिफ के खिलाफ रेफरेंस तैयार करे वरतो। क़ौमी असब बैरो नेब लीगी अगवान के खिलाफ रेफरेंस हतमी मंजूरी लाइ नेब चेयरमैन ॾांहुं अमाणी छॾियो आहे। ज़रियनि मूजिब नेब तरफ़ां अमाणियल रेफरेंस में चयो वियो आहे त ख्वाजा आसिफ ते मनी लॉन्ड्रिंग आमदनी खां वधीक असासा ठाहिण जो इल्ज़ाम आहे। नेब चेयरमैन 4 सेप्टेम्बर 2018 ते ख्वाजा आसिफ खिलाफ जांच जी मंजूरी ॾिनी। लीगी अगवान खे 29 दिसंबर 2020 ते गिरफ्तार कयो वियो, जॾहिं त केस जी जांच अञा भी जारी है। नेब रेफरेंस में वधिक चयो वियो आहे त ख्वाजा आसिफ जॾहिं 1991 में सेनेटर बणिजो हो त इन वटि 3000 मरबा गज जो घर हो। 1993 में लीगी अगवान जा कुल असासा 51 लाख रुपया हुआ। 2018 ताईं ख्वाजा आसिफ जा कुल असासा 404 मिलियन रुपयन ताईं पहुंची विया। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।